अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं जीअं जीअं गर्मियूं अचनि थियूं पियूं, आउटडोर एक्टिविटीज़ वधी वियूं आहिनि, सियारो घटि थी वियो आहे, जाॾे काॾे हरियाली वधी वई आहे। बसि साईं मोकल जो ॾींहुं ॿारनि खे वठी आयासीं, सोचियोसीं बसि साईं अचो तव्हां त हरियाली बीच हे ॾिसो लिखियलु आहे साईं। ये मैसेज ॾिसो था, $500 जुर्मानो आहे, माना हिक बि थैली जूस दॿो वग़ैरह, वाह इहे बि ॾेखारियां थो, जूस दॿो हे हो का शइ न आहे सटणी जे सटी अथव, $500 ॾंड आहे तव्हांजो। हे ॾिसो था, हर को ॾिसो इंसान अशरफुल मखलूक आहे, छाजे करे आहे पंहिंजी अलाह हुनखे सोचण सम्झण जी सलाहियत ॾिनी आहे। ॾिसो जेको बि खाया पिया आहे पंहिंजो कचिरो हिन थैली में रखंदा, ईअं न आहे त तव्हांखे बसि जूस पीतो सटियो। हाणे साईं अचो, हेॾे वॉलीबॉल हले थो, पर हे तव्हांखे ॾेखारियां थो थोरो, हेॾो बि आहे सॼी लेक तव्हांखे ॾेखारींदो रहंदो आहियां, पर तव्हांखे हाणे अचो त थोरो हे ॾेखारियां थो अदा बलूंगड़ा। साईं इजाज़त मिली वई आहे, ॾिसो व्हाट इज नेम? That was Matt. Wow. Oh, okay. He's happy. Yeah, he's enjoying. I think so. They like the water. Oh, it's been a good day. Nice. How old he is? He's less than a year. Less than a year? Yeah. Still Okay. babies. 6 Good. months. Nice. Very sweet. Alright, dude. It's nice to get your necklace back on. So you guys are from nearby area? Yeah, I got it from a friend. Oh, okay. Yeah. Yeah. साईं हे ॾिसो, ॾिसो साईं शैम्पू थियल आहे तुंहिंजा कुता, अखियूं ई नीरियूं अथनि। बसि साईं हे कुतड़ा आहे मालिक। Hi, Howdy. can you help me? What is name? This is Cooper, and he's a Weimaraner. Oh, okay. And how old is? He's about 2.5. 2.5. And what about this one? These are golden retrievers, Okay. I think. Oh, nice. And what about? I think he's around 2 or 3, and Or he's a three? puppy. He's like 9 months. Okay, yeah. And like especially I belong from Pakistan. Mhm. So we mostly in the pictures we saw this kind of. It looked like a friendly. Yeah. Yeah. Okay. Very friendly. Oh, nice. May I know your name, sir? Yeah, I'm John. John. Nice meeting you. Can I record? Sure. Actually, I am a vlogger and I'm making videos for back home my countries in my native language. So and also like there are a lot of cultural difference. So here I'm showing them how we love with our dog, cats and animals. Okay. And we are giving them like animal love. I'm showing them, so that's why I'm recording. Gotcha. Okay. Thank you so much, John. course. Nice meeting you. Nice meeting you as well. साईं ॾिठो भाई इहो, हे ॾिसो, हे त साईं भउ थो थिए हिन खां। He's a little protective, but you can pet him. I don't want to be like. He won't bite. Don't bite? No. Okay, nice. Oh, Just curious. yeah. Very smooth. Mm-hmm. ॾिसो साईं, हे आहिनि डॉग्स अमेरिकन, अहिड़ा फिल्मनि में असां ॾिसंदा रहंदा आहियूं। थैंक यू सो मच जॉन, एंजॉय, हैव अ गुड वन। Nice to meet you. सेम हेयर। हे अलॻि हेॾे साईं मालिक सां बीठो आहे, बाक़ी हे वॉलीबॉल खेॾनि पिया, हाणे रेस्ट करनि था। तव्हांखे थोरो अॻिते हली नज़ारो ॾेखारींदुमि। अदा हिते ॿ टे हट ठहियल आहिनि, छंछरु आचर ते पिकनिक मोकल जो लॉन्ग वीकेंड हुजे। हाणे जीअं अॼुकल्ह न गर्मी आहे न सर्दी आहे, उस में बि माण्हू के वेठा आहिनि। हे साईं इंडिया पाकिस्तान मां ईंदा आहिनि पेरेंट्स, त वॾड़नि खे वठी ईंदा आहियूं असां हिते, हलो त ॿाहिरों चकर ॾेई अचूं। छो त हिते शादी गमी हे हूंदियूं आहिनि, पर उहा फ्रीक्वेंटली न हूंदी आहे जीअं पाकिस्तान में मिटनि माइटनि जी हूंदी आहे। हे साईं ग्रिल बि आहे हिते, असां बारबेक्यू जे लाइ हर शइ सेटअप आहे। बाक़ी हे पूरो साईं बीच ठहियल आहे, लेक आहे वॾी।
स्टेट पार्क आहे साईं वॾो। तव्हांखे पोइ दफ़े काफ़ी सियारे में त हिरण बिरण ॾेखारियमि जेके शाम जो सांझी महिल हूंदा आहिनि। बाक़ी तव्हांखे अदा न थेली न को जूस जो दॿो न का बोतल, हर को पंहिंजो कचिरो जेको आहे थेली में थो विझे पियो। उते लिखियलु हो न $500 दंड आहे। बाक़ी साईं मथे जी ॻाल्हि ॿुधायां, हिते ई गॾु हे एंट्री आहे साईं हिन जी $7 फ़ी माण्हू जी, पर तव्हां $70 में साल जी पास वठी था सघो। मुंहिंजी साल जी पास वरितलु आहे। ऐं हे उन जे बदिले में साईं हे ॾिसो वॉशरूम्स बि हिते आहिनि साफ़ु सुथरा, लेडीज़ जो अलॻि ऐं जेंट्स जो अलॻि आहे। जिथे किथे इहे ठहियलु आहिनि। ॿियो पाणी, मिठे पाणी जूं टूटियूं लॻियल आहिनि। हे ॾिसो अदा, ओ हे ॿार अदा पाणी भरनि था पिया। इहे हुते हुते टूटियूं लॻियल आहिनि। इहा लॻियल आहे, ओ हीअ लॻियल आहे। हे साईं हाणे तव्हांखे थोरो नज़ारो करायां। अॼुकल्ह साईं जीअं असां पाण लॻा पिया आहियूं कैमराऊं, फ़ोटोग्राफी जो दौरु वधी वियो आहे। हे ॾिसो कंहिंजा दोस्त महिमान अचनि था, फ़ोटोग्राफी सेशन हलनि था हेॾे। बाक़ी साईं हर को पंहिंजी फैमिली सां, हे अंग्रेज़ साईं सन बात वठनि था। असां उस में सड़ी वेंदा आहियूं, हे वरी अस में अची पई रहंदा आहिनि ईअं। बाक़ी साईं हे ॾिसो बचड़नि खे हर को वठी आयो आहे, खेॾे थो, घुमे थो, फिरे थो सुकून सां। काफ़ी दोस्तनि खे क्वेश्चन हूंदो करोना जो। अदा करोना बिल्कुलु अमेरिका में बि जाम थी वई आहे। बसि इहो आहे त माण्हू सैनिटाइज़र वग़ैरह मास्क यूज़ करनि था। बाक़ी हे त छा चवंदा आहिनि बीच आहे, हिते वरी पाणी उअं हले थो पियो, मुंहुं धोइनि था ॿार। असां बि ॿार साईं ॾिसो, असांजा ॿार पाड़े वारनि जा बोतलां भरी था वेठा आहिनि। उहे मिटी वारी साईं यादि हूंदो तव्हांखे साईं, तव्हांजे ॻोठ में अगरि कोई वारी जी ट्राली लाइ भराई जे लाइ असां उन में वेही करे घर ठाहींदा हुआसीं, पेर विझी करे सुरंगूं ठाहींदा हुआसीं। हितां जा ॿार साईं हे करनि था पिया। ऐं पाणी ॾाढो साफ़ु आहे झील जो, अदा ढंढ जो। तव्हांखे मां अॻे बि ॾेखारियो हुअमि। हे ॾिसो बसि साईं कट न लॻे इन करे पत्थर। हे पाणी साईं हिते 3-4 फुट 5 फुट हो जेको लॻियल आहे तव्हां ॾिसो त इहो लाइन इन खां परे साईं थोरो वॾो पाणी आहे, छो त परे ॿेड़ियूं ऐं जेट स्की, वाटर स्पोर्ट्स, इनफैक्ट हिते साईं जहाज़ बि लहंदा आहिनि। शौक़ीन माण्हू ईंदा आहिनि। कॾहिं मौक़ो मिलियो त तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुमि। बाक़ी पाणी साईं साफ़ु लॻो पियो आहे, शीशो। बाक़ी साईं आवाम पाणी में त घटि आहे, थोरो थधो आहे। ॿार मिड़े शौक़ु पूरो करनि था। बाक़ी माण्हू वेठा आहिनि साईं पूरो आहिस्ता आहिस्ता। हे साईं पूरो पार्क आहे। वॾी महिरबानी अदा, लख कुरुब जेके दोस्त ॾिसनि था पिया। दोस्तनि खे गुज़ारिश आहे अदा शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। लख कुरुब। उस में असां त ठहियल उस जा, ॾिसो था पघर अची था वञनि। पर तव्हांखे हाणे ॿिए पासे खां थोरो घुमायां, ॾेखारियां। ऐं काफ़ी साईं हिते फ़ोटोग्राफी हलनि पिया, टिकटॉकर्स। जंहिंखे साईं मास्क ज़रूरी एहतियात करे थो, सुठी ॻाल्हि आहे एहतियात साईं। उहे मास्क पातियूं बि वेठा आहिनि। जंहिंखे मास्क पातल आहे सो पातल आहे। हे साईं वॾड़ा ॿारनि खे झली बीठा आहिनि। हिते साईं वॾा ईअं ईंदा आहिनि, ॿारनि खे संभालींदा आहिनि ऐं असां जहिड़ा भॼी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि तव्हां ॿारनि खे संभालियो त असां तड़ करे था अचूं। जीअं मां ॿुधायोमांव, हेॾे पाणी जी टूटी, हे ग्रिल, वेहण जे लाइ बेंचूं, हेॾो बि बेंचूं। हे पूरी फैमिलियूं आयूं आहिनि पिकनिक ते। इहे बाक़ी हेॾां साईं हे नज़ारो, बोटिंग शोटिंग। त साईं बसि भाउ, इहा ज़िंदगानी आहे। असां पंहिंजे
बचड़नि खे वठी आया आहियूं असां हिते गर्मी सर्दी सहनि थोरी ख़बर पए न थोरे गप में खेॾनि छो त असां बि साईं हुते खेॾी सिंध में ईअं ई वॾा थिया आहियूं पोइ चाहे त फार्मी बचा न थींदा आहियूं पोइ चवंदा आहिनि लकड़ अदम पथर अदम अहिड़ा स्ट्रॉन्ग थियनि इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग थियनि कोरोना में सिर्फ़ु हिकु ई शइ बचाए थी उहो आहे इम्यून सिस्टम ॿियो दोस्तो मां तव्हांखे जीअं ॿुधाईंदो रहंदो आहियां न भाउ त पंहिंजे बचनि ते न टाइम इन्वेस्ट कयो टाइम इन्वेस्ट कंदव न भाउ मुंहिंजा ईअं सम्झो त उहो हिकिड़ा बहितरीनु इंसान थींदा असां छा आहे असां कमाइण जी कढ लॻी वेंदा आहियूं दुनियादारी में लॻी वेंदा आहियूं हिन उमिरि में न ॿार जॾहिं 5-15 सालनि जा इहे 8-10 साल हूंदा आहिनि उन टाइम न ॿार खे पंहिंजे वालदेन जी डायरेक्शन जी ज़रूरत हूंदी आहे हुनजो टाइम जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उन ई टाइम असांखे कमाइण जो हूंदो आहे असांखे इहो हूंदो आहे त यार बचनि जे लाइ कुझु गॾु कयो पर असां इहो न ॾिसंदा आहियूं त यार बचनि खे माल खां वधीक हुननि खे टाइम हुननि खे परवरिश जंहिंमहिल उहे परवरिश वठनि था पिया वधनि था पिया उन टाइम उहो जीअं ॿूटो हूंदो आहे न माली उन टाइम में हुनजो एहतियात कंदो आहे त उहो सुहिणो थी मथे निकिरंदो आहे हिकु दफ़ो काठी कचड़ी हूंदी आहे न उहा ठही वञे न पोइ पकी थी वञे पोइ उनखे मोड़णु ॾाढो ॾुखियो थींदो आहे दादा पंहिंजे बचनि खे टाइम ॾियो उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो जेतिरो थी सघे भाउ मुंहिंजा जेतिरो थी सघे असां बि ॾिसो अॼु बचड़नि चयो ऐं उन्हनि खां मोकल वठी आहियां मां चयो बसि मूंखे थोरो टाइम ॾियो मां वीडियो ठाहिया ऐं दोस्तनि खे ॾेखारींदासीं बसि अदा हे ॾिसो मथे हल्को हल्को झुड़ हेठों पाणी ॿेड़ियूं ॿेड़ियूं हे साईं डॉक आहे पूरो हे माण्हू हेॾे कुझु साईं वेठा आहिनि के पिकनिकियूं करनि था पिया हे पूरी साईं ओ यार डैम आहे तव्हांखे लास्ट टाइम मां ॾेखारी हुयमि इहा ओ ही आहे हे थोरी जेको ॿेड़ी जी बराबरि में उहो कमरा इहा डैम आहे छो त मींहं जो पाणी सॼो हिन ढंढ में ईंदो आहे ओड़े पाड़े जो पोइ साईं हे ढंढ अगरि हद खां वधीक भरिजी वेंदी आहे तव्हां ॾिसो था न हे कारा कारा निशान हेसि ताईं मथे चढ़ी वेंदी आहे पोइ पाणी जो होॾे छोड़ कंदा आहिनि त वरी टर्बाइन्स लॻल आहिनि उन में बिजली तयारु हे साईं अंग्रेज़ कंहिं बि एनर्जी खे कंहिं बि शइ खे ज़ाया ईअं न कंदा आहिनि तव्हां असांजी सोच कोई काफ़ी अॻिते आहे न दा काफ़ी हाणे हे ॾिसो न हे पाणी काॾों थो अचे हे साईं मींहनि जो पाणी अथव हिते तव्हांखे ॿीहनि जा ददका ॾेखारियां न हे उन ददकनि जो पाणी गॾु थियलु अथव उहे बरसाती नाला रोड ॾेखारियामांव उतां पाणी थींदे थींदे अहिड़ी प्लैनिंग थियल आहे सॼो पाणी हिते थो अचे हे ॾिसो न केॾी ढंढ आहे ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां ॾिसो का थेली को जूस जो दॿो का डंडी को प्लास्टिक जी बोतल तव्हांखे नज़रे थी हता की हिते हर शइ डिस्पोजेबल आहे भाउ मुंहिंजा असांजे घर ॾे महिमान बि ईंदा आहिनि माज़रत सां जे अगरि वॾी दावत हुजे न 8-10 माण्हुनि खां मथे डिस्पोजेबल महिमान ईंदा ईअं न आहे त चीनी वारियूं प्लेटा कर नओं डिनर सेट कढ उहो सिस्टम न आहे ऐं ॾिसो का थेली न को जूस जी बोतल न बसि साईं इहे अथव अमेरिका ऐं अंग्रेज़नि जा शशका हे साईं टिकटॉकरनि जी दुनिया अची वई आहे हिते बि टिकटॉक जो जादू आहे कैमराऊं टिकटॉक मश्करियूं साईं कयो पर एहतियात में बेहद थी करे न कयो जेको बि कमु कयो न हद में रही करे कयो हे साईं चपटा चाइनीज़ बहितरीनु साईं इहे बि फोटो तव्हांखे सिखणा न भाउ मुंहिंजा इन्हनि खां सिखो इहे पहिरें नंबर ते हूंदा अथव कुदरती को इन्हनि खे स्किल्स आहिनि मां इहा शइ ॾिठी आहे अदा पंहिंजे तजुर्बे मां सिखी आहे बसि अदा हाणे ॿेड़ियूं स्टार्ट थी वञनि तव्हांखे थोरो ॿेड़ी ॾेखारियां हे हाणे साईं स्पीड बढ़ंदी ददको कंदी ॾिसजो तव्हां अदा
हणो गियर उस्ताद साईं वॾी स्पीड में आहे त ॿी पुॼी वई अथसि म्यूज़िक सिस्टम ददका साईं उस्ताद उॾारींदो वञे साईं सिज साईं सिज निकिरी आयो आहे इहा ज़िंदगानी आहे साईं हे पार्टी हेॾे बि हले थी पिकनिक हे वण पोइ दफ़े सुकल ॾेखारियो मां हाणे साओ थींदो थो वञे हेॾो अलॻि हे ॾिसो जीअं चयोमांव टिकटॉक की दुनिया फोटोग्राफी उहा हले थी ऐं हे साईं असां बसि हाणे पैकिंग में आहियूं छो त सुबुह लाकनि जो आया हुआसीं ॿारनि खे हाणे सॾु कंदासीं पोइ निकिरंदासीं ॾिसो था पघर बि अचे थो पियो साईं इंडियन पाकिस्तानी किथे बि हुजे हिकिड़ी आदत असां कॾहिं न छॾींदासीं पोइ चाहे घिटी में हुजूं चाहे ग्राउंड में हुजूं चाहे घर जे पधर में हुजूं या कमरे में हुजूं पर हीअ रांदि असां कॾहिं न विसारींदासीं हे ॾिसो साईं क्रिकेट हले थी पई ॿाराणी बैट आहे उन सां लॻा पिया आहिनि त हे ॾिसो छा चयमि असां साईं इंडियन हुजे पाकिस्तानी हुजे बांग्लादेशी भी आहिनि पर घटि पर इंडियन पाकिस्तानी साईं क्रिकेट जो दीवानो ऐं हे दॿा पिया आहिनि तव्हां पंहिंजूं थैलियूं भरे इन में विझो इन खां पोइ हे साईं वण तव्हांखे ॾेखारियां हे उहो ई वण आहे ॾिसो आहिस्ता आहिस्ता साओ थिए थो पियो हे साईं पूरी सेटिंग साईं हे ॾिसो बीच हाणे साईं हलूं था पिया तयारी जीअं मां चयुमि था हे ॾिसो बोतलां जूस हे पन तव्हांखे नज़र ईंदा पर का थैली छापर इहा शइ ॾिसो था छो ज़िमेदारी जो मुसाइरो ओनरशिप ईअं न आहे तड़े हुन सटियो त मां बि सटियां केरु थो ॾिसे त कोई कान थो पर इंसान साईं पंहिंजो बि को फ़र्ज़ु आहे उहो कीअं पूरो कयूं हे साईं असां पंहिंजो फ़र्ज़ु ईअं पूरो कयोसीं हे ॾिसो साईं कचिरो सॼो भरियो पियो अथव बाक़ी हाणे थोरो तव्हांखे मां हीअं थोरो ड्राइव थ्रू करे ॾेखारियां बसि अदा हे ॾिसो स्टेट जा गार्ड बि छो त पाणी आहे न कंहिंखे तरणु अचे थो नथी अचे को मसइलो ते स्टेट पार्क बसि साईं थोरो हाणे तव्हांखे नज़ारो करायो अल्हम्दुलिल्लाह बसि साईं जीअं चवंदो आहियां न दा हर शइ थी वेंदी हाणे काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि साईं एतिरो लाइव त हर शइ ईंदो आहे पर ॿिया कम कीअं कंदो आहे उहे ईअं कंदो आहियां दा रिकॉर्डिंग बि हलंदी आहे टाइम वठी वठंदा 15-20 मिंट ऐं 3-4 कलाक थी विया आयासीं पर अधु मुनो कलाक मां चयो दोस्तनि सां कचहरो करे वठूं छो त मां जे पेट मां कोई सिखी न ईंदो आहे हिते असां शयूं ॾिसंदा आहियूं सिखंदा हिन दुनिया में ईअं आहियूं केरु ॾिसी करे सिखंदो आहे केरु पढ़ी करे सिखंदो आहे ठीकु आहे के शयूं हूंदियूं आहिनि जेके ख़ुदा जे तरफ़ां ॾात हूंदी आहे न त साईं मोस्टली असां उहा ई शइ सिखंदा या कंदा आहियूं जेका असांजी अखियुनि जे साम्हूं हुजे जेका असां ॾिसूं था पिया ठीकु आहे हाणे जीअं मां तव्हांखे चयुमि न हाणे ॿियनि खे त ए साईं गार्ड वरी ड्रोन ते साईं चेकिंग था करनि पिया मथे वियो हलियो उहो साईं
ये सर्विलेंस साईं लॉ एनफोर्समेंट साईं मां तव्हांखे थोरो साईं असांखे त नज़र ई कान थो उहो मोबाइल ते ॾिसे थो पियो स्क्रीन ते 390 फुट जे मथे आहे ज़मीन खां उहो परे वञे थो पियो साईं ज़रड़ो आहे सफ़ा कैमरा दॿाई नथी चले टेक्सास साईं लॉ एंड फॉर स्टेट पार्क ॿेले खाते वारा साईं ॾिसूं पुछो न बता रिकॉर्डिंग हिननि जे खां इजाज़त वठी कयो सिंग हो I'm good, sir. How are you? Doing good. Actually, I am a vlogger. Can I record this thing? You are doing surveillance. What's that? I'm sorry. I am a vlogger, video creator for Facebook. Oh, okay. Yep. So can I record you? No. No. Oh, can you record me doing it? Yes. Oh, I don't care. Yeah, if you want to. You okay? So, yeah, because mostly my audience back in Pakistan. Okay. So I'm just showing them like a state park. We came here, how the people are enjoying here. Okay. That's From fine. that point of view. Yeah, that's Okay. I don't have a problem with that. साईं बस मोकल वठी छॾिया हिननि खां May I know your name, sir? I'm Officer Carlton. I'm Officer Parks. Okay, nice meeting you. And I'm talking in my native language so they can easily understand. Okay. And I already told them I got a permission first from you, then I'm going to recording. That's fine. Okay. साईं हे असांजा जेका टेक्सिस स्टेट जा पार्क जी आहे उहा पुलिस आहे लॉ एनफोर्समेंट ऐं हे चेकिंग करनि था पिया ऐं ॾिसो हिननि खे साईं कैमराऊं वग़ैरह लॻल आहिनि सीने ते ख़ुदा न ख़ास्ता का बि अहिड़ी थी वञे एमरजेंसी या कुझु बि त गाॾी रोकनि था को असलो करे हे पूरी रिकॉर्डिंग थींदी आहे साईं हे तव्हांखे अहिड़ी गाॾियुनि जा हिननि जा मां ओवरव्यूज़ पहिरियों तव्हां सां ॾेई चुको Where it's gone? Yeah, I don't know if you can see it. Maybe too dark. Yeah, maybe I think it's here. No? What's that? Maybe it's here. Yeah, This it's side. actually way over there. Way over there? Oh, okay. Yeah, you won't be able to find it yet. I'll bring it back over. Thank you. साईं नज़र स्क्रीन में नथो अचे पर वो चए थो त मां Have you see it yet? Should be coming straight at us. Oh yeah, right here. हे साईं अची वई ड्रोन. So you are doing the surveillance to Yep. the surrounding areas. Yeah, I'm just checking to see visitation. Oh, okay. हे साईं ड्रोन भी अची वियो. साईं पूरी हे ॾिसो साईं कीअं चेकिंग करनि था पार्कनि जी कीअं चेकिंग हले थी पई साईं थैंक यू सो मच ऑफिसर हैव अ गुड वन थैंक यू इहा आहे पुलिस इहो आहे अवाम जी देखभाल इहे चवंदा असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीकु आहे हे उहे ई हाणे गर्मी मां सहकी आहिनि साईं कुतड़ा बि वॉलीबॉल बि बसि उस अहिड़ो साईं गर्मा गर्मी आहे असांखे ई ॾिसो पगरो पगर थी विया हाणे साईं तव्हांखे ड्राइव थ्रू करायूं उस ॾाढी तेज़ आहे साईं टेक्सिस में टेक्सिस साईं ईअं सम्झो त मां सिंध में रहंदो आहियां अञा त मां थोरो ईअं सम्झो मथे पासे ॾे आहियां जेको तव्हांजो थी वियो ॾरकी वग़ैरह या उन खां मथे तव्हांजी सादकाबाद मुल्तान वारी ओॾे माना गर्मी घटि हूंदी आहे
हूंदी आहे गर्मी हूंदी आहे पर घटि हूंदी आहे जेका सिबी नवाबशाह हिते हद पवंदी आहे कॾहिं कॾहिं मां टोड़ी बि थी वेंदी आहे साईं मां तव्हांखे थोरो ॾेखारियां हे ॾिसो केॾो प्यार करनि था साईं थोरो हिननि जी पंहिंजी आहे साईं ट्रेडिशन पंहिंजी रहणी करणी आहे बाक़ी तव्हां ॾेखारियां असां ॻाल्हि करण जो मक़सदु इहो हुयो त हे ॿेड़ियूं ॾिसो हे उन्हनि जा न डॉक स्टेशन्स आहिनि न मां अॻिते हली तव्हांखे न ॾेखारियां थो हे ॾिसो भाउ मुंहिंजा ॻाल्हि करण ॾिसो गाॾी सां सिधी करे बीहारी अथऊं हे ॾिसो डॉक जेके आहिनि साईं हे ॿेड़ियूं हीअं खयूं वेंदा आहिनि हिननि ते हिन टायरनि ते चाढ़ियूं पाणी मां उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो अगरि को मूंखे मिली वियो त तव्हांखे ॾेखारियां थो त द लाइव हे स्पोर्ट्स बोटिंग साईं हेॾो हिकिड़ी ॿी वरी अचे थी पई हेॾे साईं हितां ॿेड़ियूं खणनि था मूंखे इहा लॻे थी इहा उहा आहे साईं 10 रुपए टिकट शायदि उहा हुजे साईं पैसा ॾियो ऐं तव्हांखे चकर ॾेवारियां बाक़ी साईं छा चवंदा आहिनि आशिक़ मजबूर आहे उहे बि जोड़ा साईं घुमनि था पिया काया करनि था पिया पोयों बारबीक्यू अलॻि हिकिड़ो हमरा लॻो पियो आहे टारनि में ॿधी करे साईं झूलो पंहिंजो हे साईं पंहिंजी हाणे साईं तव्हांखे थोरो मां ॾेखारींदो हलां हे ॿेड़ियूं अॻियां हलनि थियूं पयूं नो स्विमिंग दिस एरिया साईं ॾिसो था तॾहिं हिन जे करे को स्विमिंग न छो त ॿेड़ियूं हितां लोडिंग अनलोडिंग करनि था हेॾां साईं हे हिकिड़ी ॿी वञे थी पई ॿेड़ी त साईं का थैली का छापर को जूस जो दॿो कुझु बि न छो इंसान अशरफुल मखलूक़ात आहे रब पाक फरमायो साईं इंसान अशरफुल मखलूक़ात आहे उहो बि हाणे कीअं थींदो अहिड़ा अमल करे थींदो जिते अमेरिका में किनियूं शयूं आहिनि पर घणियूं भलियूं बि आहिनि साईं हे साईं टिकटॉकरनि जी उहा ई दुनिया हेॾे घुमंदी थी वठे पाकिस्तान में बि जीअं अॼुकल्ह गर्मी आहे साईं गर्मी उन खां पोइ साईं हे सॼो पार्किंग ॾिसो उन खां पोइ साईं हर को माना पंहिंजी गाॾी पंहिंजी जाइ ते हर कंहिं बि आई आहे ईअं न आहे त जंहिंखे जाथो वणे दे दनादन हे साईं असांजा उहे दोस्त पुलिस वारा ऐं हे साईं पंहिंजे ॿचड़ा हिननि जा वरी इहे आहिनि इहे हिननि खे ख़िदमतां कंदा पिया आहिनि हाणे ॾिसो ख़ाली रोड आहे स्टॉप साईं आहे साईं स्टॉप असांखे लाज़िम करिणो आहे उन खां पोइ साईं स्पीकर बीच ते हलंदा वॉलीबॉल जा कोल माना कोयलो कहिड़ो हुजे हर शइ साईं कानून ईअं न आहे त बसि छिके रख हे पार्किंग साईं बीच त माना ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त भाउ मुंहिंजा ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे गवर्नमेंट कोन बीठी आहे हिते ठीकु माना कचिरो जेको ॾिसे खणे इंसान माना हर को पंहिंजी ज़िमेदारी जो पाण मुज़ाहिरो थो करे पियो मां जीअं 2-3 दफ़ा ॿुधाए चुको आहियां न पाकिस्तान बि ईंदो आहे न मुंहिंजो दोस्त आहे जंहिंसां मां गाॾी ते हूंदो आहियां त मुंहिंजी गाॾी जी पोइ डिगी में गंद भरियो पियो हूंदो आहे छो त मुंहिंजी दिलि मञींदी आहे त मां ॿाहिरि सटिया जूस हे शइ हिकिड़ी आई आहे बहितरीनु गाॾी सोचां साईं थोरी विंटेज गाॾी आहे सोचां थो तव्हांखे ॾेखारियां मां लही करे
मज़ेदार साईं। साईं पुराने दौर में हूंदियूं न उन्हीं तर्ज ते साईं बेहतरीन पूरो इंजन साईं। बैक साइड साईं ये पोयों छतल खुली वेंदी आहे। टायर ॾिसो त 25-30 इंच जो त टायर अथसि। साईं इहे शयूं हाणे वरी इहा ख़तरनाक हे साईं कुतड़ो ॾिसो साईं इहो थोरो अलॻि क़िस्म जो आहे। हाणे इन जी रिकॉर्डिंग नथा कयूं छो त इन जा मालिक आहिनि थोरा अलॻि क़िस्म जा, पर वरी बि हिमत करे पुछूं था। छा चवंदा आहिनि डर के आगे जीत है, ख़ौफ़ के आगे जीत आहे। ट्राए कयूं था, ॾिजणो न आहे साईं। ज़िंदगी में तव्हां मुश्किलातनि मां या नई शइ ट्राए करण मां घबराइजी वियो न पोइ पोइते रहिजी वेंदव। वधि छा थींदो, न थींदी न, ॿियो छा थींदो। साईं हे ॾिसो इजाज़त ओके साईं इजाज़त मिली वई आहे। व्हाट इज़ नेम? Deva? Oh wow, Deva. How old is? 9 months. 9 months? And which breed is that? He's a German Shepherd. German Shepherd? But mostly I saw German Shepherd in brown color. Oh. Special. Oh, He's my nice. protector. Oh wow. Deva by her Vanath. Oh okay. Nice. And may I know your names? Jessica. Thank you so much Jessica. And sir yours? Dave. Okay, thank you. Have a good one. Yeah. Thank you. Oh, namaste. Yeah. We call it salam alaikum. Assalamu alaikum. Yes. Okay, thank you Jessica. Have a good one. Thank you. हे त लॻे थो पूरी माई इंडियन हुई, माना हिंदू था मुंहिंजो शायदि हिननि जो हूंदो साईं। माना छा चवंदा आहिनि के कन्वर्ट थी वेंदा आहिनि। माई मूंखे कन्वर्टेड शायदि लॻे पई। बसि साईं पंहिंजे हाल में रब पा ख़ुशि रखेसि, उहा हुनजी मर्ज़ी आहे। असांखे हर इंसान खे इज़त रेस्पेक्ट ॾियणी आहे, छो असां मञींदड़ आहियूं रब्बुल आलमीन जे, जेको हिन पूरी कुल काइनात जो रब आहे। ऐं असां उम्मती आहियूं रहमतुल आलमीन जे, उन पैगंबर जे जेको रहमत आहे सॼे जहान जे लाइ। त साईं वाह कमु कहिड़ो बर्थडे पार्टीज़। हे ॾिसो रिज़र्व करायो तव्हां, पोइ तव्हां अचो पार्टी कयो, परियों पाणी जो नज़ारो, हिते फूकड़ा ॿूकड़ा हणी दोस्तनि यारनि खे घुरायो ऐं बर्थडे पार्टी कयो। ॻोठनि में थींदो आहे न ख़ाली मैदान ते टेंट हणी करे शादी शामियाना ख़ैर ख़ैरात तौर ढोल शरनायूं थींदियूं आहिनि, उहे ई आहिनि। कुझु माण्हू बेंचूं आहियूं वेठा आहिनि, कुर्सियूं टेबलियूं। वरी साईं हे हेॾां शुरू थी वियो पूरो बीच वारो एरिया। त साईं हे पूरो बीच एरिया। ऐं तव्हांखे हे ॾेखारण जो मक़सदु इहो आहे, न थैली न शापर न जूस न पाणी जी बोतल। ऐं हर को पंहिंजो गंद पाण थो खणे, कोई माण्हू मुलाज़िम न आहे। ठीकु आहे भाउ, ॾिसो कोई माण्हू मुलाज़िम न आहे जेको पार्क जे तरफ़ां गंद खणंदो हुजे, अवाम पाण थी खणे पई साईं। को पुलिस बीठी आहे, उहा सर्विलेंस थी करे पई त कोई ख़तरे में त न आहे, या को मसइलो को फॾो फसाद को फरड़ी। ठीकु आहे, मुफ़्त जी मस्ती उहा त शइ न आहे। बाक़ी पुलिस पंहिंजे कम सां कमु रखी वेठी आहे, ईअं न बीठी आहे गाॾी वारो अड़े हेॾे आहे कागज़ ॾेखारे। हिते उहो कमु न आहे, हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे कम सां कमु। हर को पंहिंजी दुनिया में ख़ुशि आहे, केरु कंहिंखे तंग नथो करे, केरु कंहिंखां इहो नथो पुछे अड़ी हू ॾिस अड़ी हू ॾिस। हर को पंहिंजे कम सां कमु, पंहिंजी ज़िंदगानी में ख़ुशि। तकलियूं खणी अचो,
ट्रेलिंग कयो ॿार अची वञनि कंहिंजा त साईं गाॾी बीहारिजो अॻ में पंधदारनि जो त साईं बसि हाणे घणियूं शयूं थी वियूं जिथे हुजो ख़ुशि हुजो पर वेंदे वेंदे शेयर ज़रूरु साईं शेयर खां बग़ैर मज़ो न आहे शेयर करे छॾियो ऐं तव्हांखे इन शेयर जो फ़ाइदो ॿुधाईंदुमि इनशाला जल्द ॿुधाईंदुमि जिथे हुजो ख़ुशि हुजो पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजे प्रिय प्यारनि जो ख़्यालु रखिजो इनशाला वरी जल्द मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़